गुलमोहन समूह असांखे सैकड़ो जेके परसेंटेज असां वेंदा आहिनि टेस्टूं वग़ैरह में उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। हाणे सवाल आहे 10% आहे, 10 सैकड़ो आहे ऑफ 50, मतिलबु त 50 रुपया उन मां 10 सैकड़ो घणा थींदा। त हाणे सैकड़ो जेको हूंदो आहे तव्हां सम्झो त सैकड़ो जेको आहे उहो हमेशह बराबरि हूंदो आहे 100 जे। हीअ तव्हांखे यादि करणु खपे। त हाणे असां हिते 10 सैकड़ो, ठीक है। हाँ हिते ऑफ लिखल है, ऑफ जो मतलब है ज़रब या मल्टीप्लिकेशन, इनके पाण चवंदा आहियूं 50। हाँ 10 सैकड़ो जो है हिते पाण 10 रखंदा आहियूं, सैकड़ो बराबर हूंदो आहे 100 जे, मल्टीप्लाई 50 50। हाणे हिननि खे आम्हूं साम्हूं पाण में डिवाइड कबा। 50 कोड़ो हिन 100 से 2 टाइम लॻो, बाक़ी 50 10/2। हाँ इनके पास डिवाइड डिवाइड 2 10 जवाब आयो। थैंक यू।